अस्सलाम वालेकुम दोस्तों, जीअं त अॼु असीं ॻाल्हि ॿोल कंदासीं कुझु टाइम जेके 6-7 ॾींहं अॻु में हिकिड़ो धाड़ो लॻो वाई पांदी काचे जो जेको मर्कज़ी शहर आहे उते। ऐं जंहिंखां पोइ जेको आहे जेको इब्राहिम लिकारी वारा उहे तमामु घणा हिकिड़ी शरीफ़ फैमिली आहे, उन्हनि ग़रीबनि जे घर में धाड़ो लॻो राति जो। नियाणियुनि खे जेको आहे तशदद कयो वियो, घर भातियुनि खे तशदद जो निशानो बणाए जेके हिन लखे रुपया खयां विया, उनखां पोइ सेवना ज़ेवर इहे उहो तमामु घणी इहा शइ थी। आख़िर में जॾहिं उहे जेके आहिनि हथियारबंद हुया उहे फायरिंग कंदे फ़रार थी विया। त उनखां पोइ जेको आहे उन्हनि पंहिंजे तौर ते पहिरां या जेको कुतो वग़ैरह खयों उहो वञी हिकिड़े घर में वेठो। हाणे उनखां पोइ पुलिस उन घर वारनि खे गिरफ़्तार कयो। उनखां पोइ वरी जेको आहे पुलिस जे ज़रिए मां मालूम थियो त जेको आहे जियो फेंसिंग जेका आहे जंहिंजे थ्रू जेको आहे इहा ख़बर पई त भई कोई जेको माण्हू आहे जंहिंजे जेको आहे उनखे ट्रेस कयो वियो ऐं उनखां पोइ उन माण्हू जा कंहिंसां कंहिंसां राब्ता आहिनि उहे माण्हू उन्हनि खे गिरफ़्तार कयो वियो। ऐं जंहिंखां पोइ इहा ख़बर पई त पुलिस जेका आहे ॾेती लेती पैसा वठी उन्हनि माण्हुनि खे जेको आहे आज़ादु करे छॾियो। त उनखां पोइ हिकु दफ़ो वरी जेका अल्टीमेटम ॾिनो वियो हो 4 ॾींहंनि जो, उनखां पोइ 5 ॾींहं गुज़री विया त बि पुलिस काशे न कई ऐं जेके माण्हू गिरफ़्तार हुया उन्हनि खे बि पुलिस छॾे ॾिनो। हींअर ताईं उहो गुज़िरियल 24 कलाकनि खां धरणो जारी आहे। माण्हू जेके आहिनि लिगारी बिरादरी जा ऐं शहर जा माण्हू उहे मुख़्तलिफ़ एहतजाज करे रहिया आहिनि। जे सबबु जेका आहे वाई पांधी जी जेका ट्रैफ़िक आहे जो ही ऐं दादूद ॾे वेंदड़ उहा मुअत्तल आहे, गोरख ॾांहुं ईंदड़ रस्तो पिणु बंदि आहे। पर हिन महिल ताईं जेको आहे न को अमलदार आयो आहे न का पुलिस वारा। मिर्च ॿियूं जेके फसल आहिनि वाई पांधी जा उहे जेके आहिनि मंडियुनि ताईं न पहुचण करे जेके आहिनि आबादगारनि ऐं वापारियुनि जो तमामु घणो नुक़सानु थियो, उन्हनि पिणु एहतजाज कयो। पर हिन महिल ताईं जेको आहे पुलिस ऐं लॻापियल अमलदार उहे नथा अचनि ऐं न ई ॻाल्हाइण जे लाइ तयारु आहिनि। एहतजाज हींअर बि जारी आहे ऐं मुसलसल जेके आहिनि शहरी उहे सां जेको आहे पुलिस ऐं इंतिज़ामिया जेका आहे हिन महिल ताईं कन लटार करे इहा शइ करे रही। जॾहिं जॾहिं हीअ वाक़िया अहिड़े तरह जा थी रहिया आहिनि, माण्हुनि खां फुरिजे थो या माण्हू मरी था पवनि या कुझु बि थिए थो, एसपी साहिबु ख़ामोश तमाशे बणियल आहे, ॼण त कुझु थियो ई न आहे। त माण्हुनि सां आख़िर हीउ जेको वेदन थी रहियो आहे उन्हनि जी जेके शयूं वञी रहियूं आहिनि उन्हनि जे घरनि ते धाड़ा लॻी रहिया आहिनि, मर्डर थी रहिया आहिनि, फुरूं थी रहिया आहिनि। उन्हनि खे जेकॾहिं पुलिस अमन न कराईंदी त बाक़ी केरु कराईंदो? हीउ कहिड़े क़िस्म जो कानून आहे? ॼण त ईअं लॻे थो त जंगल जो कानून आहे, पुलिस नाले काशे न आहे, इदारा आहिनि कोन, माण्हू थाणनि जा चकर काटे काटे थकी पवनि था, काशे नथी थिए। जेके पैसा ॾिए थो उन जी काशे थोरी घणी थिए थी। जेके आहिनि थाणे वाई पांधी जे थाणे जा जेके टोटली एहलकार आहिनि कोई 3 या 4 आहिनि। ज़रियनि मां इहो पिणु मालूम थियो आहे त उहे सभु जेके हितां जा मुक़ररु थियल आहिनि कच्छ जे थाणनि जा एहलकार, उहो टंडरो हुजे, ड्रिग हुजे, वाई पांधी हुजे या ॿिया जेके इलाइक़ा आहिनि कच्छ जा, गाज बंगलो हुजे या उतां जेके थाणा आहिनि, उहे सभु जेके हितां जा एहलकार आहिनि पुलिस वारा उहे सभु वीज़ा ते वियल आहिनि, जेके मंथली 10 खां 20 हज़ार रुपया पेमेंट कनि था एसपी ऑफिस में ऐं उनखां पोइ उहे वीज़ा ते आहिनि ऐं ड्यूटियुनि खां आज़ादु आहिनि। त जॾहिं अहिड़ी सिचुएशन्स आहे, अमन ख़राबु लॻो पियो आहे, पुलिस वीज़ा ते वियल आहे, त पोइ अमन बहाल कीअं थींदो? के इलाइक़ा आहिनि जिते फुरूं ऐं धाड़ा लॻनि था, जेके पुरअमन इलाइक़ा जेके जंहिंजो अमन ख़राबु थींदो पियो वञे, त जेके पुलिस वीज़ा ते वियल आहे त उन्हनि खे उन्हनि खां को पुछण वारो न आहे एसएसपी छा करे वेठो आहे। ऐं हुनखां अलावा जेके आहिनि हथियार स्मगल थियनि था, मंशात अचे थी, गाॾियूं भरिजी थी वञनि, टंड रहीम ख़ान वाई पांधी जे इलाइक़नि मां बलूचिस्तान खां हथियार अचनि था। जॾहिं अहिड़ी सिचुएशन थींदी त हिननि इलाइक़नि जो छा थींदो ऐं मुस्तक़बिल में केरु हिते रही सघंदो? एसएसपी साहिबु अलाए कहिड़े धण सां आहे, उनखे बार बार माण्हू 2-2, 4-4 ॾींहं रस्ता बंदि कनि था, पर उनजे बावजूदि को अमल दरामद नथो थिए। नाहिल शायदि हिन एसपी जहिड़ो को ॿियो एसपी असां न ॾिठोसीं। जीअं दादू में कहिड़नि वॾेरनि वटि यर्गमाल बणियल आहे, 2-4 ॾींहं ऑपरेशन थियो त ॼण त दादू पीसफुल ऐं पुरअमन इलाइक़ो। वरी उहे साॻिया वॾेरा हिन खे बाउंड करे जकड़े छॾनि था त वरी जेको आहे दादू जो अमन ख़राबु थी वञे थो ऐं साॻी सूरत हाल पैदा थी वञे थी। त आख़िर हीउ सिलसिलो केसि ताईं जारी रहंदो? असां IG सिंध ऐं आला अख़्तरनि खां इहो ई घुर कंदासीं त जेके पुरअमन इलाइक़ा आहिनि जिते अहिड़े शयुनि जूं जेके वारदातूं धाड़ा फुरूं उहे तसवर बि न आहिनि हूंदियूं हुयूं, हाणे उते धाड़ा लॻनि था, घरनि में सरियाम हथियार बंदि जेके आहिनि अची फायरिंगूं करे लखे रुपया ऐं सोना ज़ेवर ॿिया माण्हुनि खे तशदद करे सरियाम निकिरी था वञनि। उन राति भाऊ फायरिंग कंदे फ़रार थी विया, पर पुलिस किथे नज़र न आई। जॾहिं जेके आहिनि मुतासिर दूर जॾहिं थाणे ते वेही त उते वॾो मुंशी थाणे ते वेठो त चयईं मां अकेलो आहियां, बाक़ी जेके आहिनि उहे बि गायशा वियल आहिनि ऐं बाक़ी केरु थाणे में न आहे। जेकॾहिं मां तव्हां सां गॾु हलंदुसि त पोइ थाणे जी मालिकी केरु कंदो? त अहिड़ी सिचुएशन आहे, पुलिस एहलकार न आहिनि ऐं सॼा जेको आहिनि ही जेको आहे वीज़ा सिस्टम ठाहे वेठा हो, त पोइ हीअ अमन कीअं थींदो? त उनजे लाइ फौरी तौर ते जेके आहिनि ही कच्छ जा बलूचिस्तान जी पटी लॻंदड़ आहे, इन्हनि इलाइक़नि ते
जेके आहिनि पुलिस न फ्री मुक़ररु करे जेके इलाइक़नि में अमन अमान करायो वञे। ऐं इब्राहिम लीगारी सां जेका ज़्यादती थी आहे उन्हनि जो फौरी तौर ते नोटिस वरिती, हुनजो जेको लखे रुपया फुर थिया आहिनि ऐं जेके सोना ज़ेवर खयां विया आहिनि उहे वापसि कराया वञनि ऐं उन्हनि माण्हुनि खे इबरत जो निशान बणायो वञे जेको नंढनि ॿारनि ऐं विच ॻोठ ऐं शहर में दाख़िल थी करे ही फुर जो धाड़े जो वाक़ियो करे ऐं आसानी सां फराम थिया आहिनि, त उन्हनि खे इबरत जो निशानो बणाए त जीअं आईंदा अहिड़ो को अमल न थी सघे। तव्हां सभिनी दोस्तनि जी महिरबानी।